अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तव्हां हनीफ़ हैदरी असीं मौजूद आहियूं बिजरानी लिगारी में। असां सां गॾु मौजूद आहिनि अदा शादाब लिगारी, जंहिंजा वीडियोज़ अक्सर सोडल फ़िक्र लिगारी सां मशहूरु आहिनि। अचो त अदे खां ॿ टे बोल ॿुधूं। अदा तव्हांखे छा ॿुधाईंदो असांखे? साईं सोडल फ़क़ीर सां रहिया आहियूं, तव्हांखे बोल ॿुधाईंदासीं। जी साईं, महिरबानी। हाणे कच्छ जो इलाइक़ो आहे पंहिंजो, ऐं कच्छ पंहिंजो मशहूरु आहे। जी त हिकिड़ी तव्हांखे दावत ॾियूं था कलमदरी हिकिड़ी। जी ओ दिलि सां दावत थी कॾहिं असां ॾे घुमण अचिजां, दिलि सां दावत थी कॾहिं असां ॾे घुमण अचिजां। हो या पारत थी, हो या पारत थी कॾहिं असां ॾे घुमण अचिजां, दिलि सां दावत थी कॾहिं असां ॾे घुमण अचिजां। महिरबानी साईं।